अल्लाह ताला जी ज़ात बरकाती नेकोकार बांधिया मुत्तकी परहेजगार बांधिया हजरत इमाम अहमद बिन हंबल की खिदमत में आईया पर्दे से आईया बुरके से आईया चाहे थी इमाम अहमद बिन हंबल एक मसलो कुछ समझे लाई नहीं कर लाए वाला क्या को मसलो छाती पिटी क्या नहीं फरमाती वहाँ बशर हाथी जी भेड़ वो बशर हाथी जो बगदाद के शहर में जहाँ घिट्टी सा लंघे वने तो उन घिट्टी में जानवर पेशाब न कंदा वो बशर हाथी अल्लाह जो वली मौला की भेड़ है अम्मा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे थी किबला हारून रशीद बादशाह जी महलात मुझे घर के वे जिया मां मिस्कीन आया मुवट तेल कुल्ह जो रात को बत्ती आया मुवट बिजली काने का जो बल्ब आया मुवट रोशनी काने का जह रोशनी में ही मां पाजे सूर्य में सगो लिखा यहाँ पाजे कपड़े के सिरमा अल्लाह जा प्यारा वली हजरत इमाम अहमद बिन हंबल मसालों की खुशामुखी बुधार रात जो बादशाह के घर में बत्ती बर दिया उनकी रोशनी मुझे छित दे पाऊंदिया जे करमान छित जे रोशनी में वनी पाजे सूर्य में सगो लिखा तो मुझे जायजा है या तकवाया है वो तकवा करी को नहीं यार गाड़ी बलियन से खुदा बारन जो बताओ तकवा शामिल दुआ परहेजगारी शामिल दुआ इमाम अहमद बिन हंबल तो फरमाए आए बशर हाथी जी प्यारी भेड़ तव्हां जो घरानो मोहम्मदी इश्क वारो घरानो आहे तकवा वारो घरानो आहे परहेजगार घरानो आहे इने हारून रशीद बादशाह जे मिल्कियत में हलाल सां गॾु की हराम जा पैसा बि हूंदा उन हराम जे पैसनि मां बत्ती बरंदी हूंदी उन जे रोशनी में तोखे पंहिंजे सूर्य में सॻो विझणु जाइज़ न आहे मथां सॻो विझी अल्लाह नाराज़ ओ हराम खोरो ओ गरीब जे रत के चूसण वारो ओ ज़ालिमो ओ कहार जे चार के सॾ करण वारो जेकॾहिं पराए हराम जे माल मां जेका बत्ती थी वरे उन बत्तीअ जे रोशनीअ में हिकु अल्लाह जे नेकबानीअ खे सूर्य में सॼे पिछा जी जात करे था तूं जो हराम थो खाई ग़रीब जो रत थो चूसी तूं कहार जे कोरत में कहिड़ो जवाबु ॾींदो तो क्या अल्लाह जो कह याद रखो पड़े और रिश्वती आसी सराओ ओ ज़ालिमो ओ खुदा जे चार खांड गुजरा वारो अज धरती ते आयो अज फर्श ते आयो अज तकब्बुर में आयो अज गुरूर में आयो पर लिमनी मुल्क यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार रब जे दरबार में हलंदे हटन के भी आईंदा इहो जेको हराम जो रत पंहिंजे बदन में पैदा थो करे इने खे जहन्नम जा जे बाहि जा टांडा ठाहींदा इहो तूं जहन्नम जे लाइ तेल गर करे थो हली कब्र जे कीड़नि जे लाइ पूत गर करे थो हली मुस्तफ़ा जे उम्मत ते ज़ुल्म न कर मता काम के लिहार इंसानी सूरत न मिले खुदा वारन की छा सफ़त खुदा वारन जो छा मकाम खुदा वारन जो छा शान खुदा वारन जी छा तकवा है खुदा वारन जी छा मंज़िल इहा तकवा सां मिलंदी आहे ई न मिलंदी मोबारे मुंडे खे गोथरी पैसनि मिले त बहाना वॼाया करा त सही ॿार खे त दर पोखे नथो चवां हज़रत महबूब सुबहानी गौसे समदानी रुतबे रब्बानी शहबाज़ लामकानी अहले सुन्नत जीअ जो जानी मालिक जी वॾी मेहरबानी जंहिंजो उम्मत नसानी गौसुल आज़म कुतुबुल आलम कुतुबुल आलम साईं जो कसीदो शरीफ़ आहे प्यारो कसीदो आहे जंहिंजो खवास में नालो आहे कसीद खमरिया अव्वा में नालो आहे कसीद होसिया साईं जा कसीदा अजीब आहिनि हिकु कसीदे में आदा फरमाईं सतानी हुब का सातिर साली फकुलतुल खमरती नहरी ताली
जे चाहे कर हमारा प्यारो जो पत देखिए हो तो को न सही वती तो मोहम्मद घोट जे गुलाम के गारियो नी तो शादी तो वा ती तो आत्म अब्दुल कादर अकाली हुब काफी लिसानी कोई तो ले हमरा की नहरी ताली इसके मोहम्मदी जिसका लगा प्यारा प्यारा मौका जे मोहब्बत में के चयो तो इसके जा शराब क्या तोने हली दहन पर अब्दुल कादर तोरे कर मारो ना है तू मुझे हलिया आलम मैं थोड़ा अब्दुल बाकरी मशहूर इसनी वजब्दी साहिबुल इल्म कमाली अब्दुल कादिर जो नानू मदीने वारो वाजे तो कमाल जे किसने जे वंडण वारो मुझे महबूब सुभाणे ॾिठो आहे असां ओतिरी पैसनि जी खणी आयो आहे साईं फरमायो छा ॾाढी अथई दरबार जो ख़त थी पवंदो समय खां तव्हां खणी वञ न किबला क़बूल कयो समय खां खणी वञ न किबला क़बूल कयो समय खां डपु थो थिए मदीने वारे जे रहमत जो तुंहिंजा हे बहाना करणु नथो चाहियां खणी वञ किबला ने क़बूल फरमायो उन गोठे जे वठी पंहिंजे हथनि सां ज़ोर था ॾियनि त उन मज़ा रत वहणु लॻो आहे जे बगदाद जे शहर जे ॿुधण जो डपु न हुजे हा त इन गोठी मां एतिरो रत कढण जो दरिया वही हले हा अरे ज़ालिम तूं ग़रीबनि जो रत तूं ते मूं अब्दुल कादर वटि खणी आयो तकवा पैदा कर ख़ुदा वारनि जो मुरीद थियो आहे अल्लाह वारे जे हथ में हथ मिलायो अथई कादरिया चिश्तिया सुहरवर्दिया उवैसिया किबरविया शाज़लिया नक्शबंदिया कहिड़े बि सिलसिले जो वलिया ईअं सम्झो सभई मुंहिंजे मदीने वारे आका जे फैज़ मुस्तफ़ीद आहिनि मर्कज़ मदीनो आहे जितां फैज़ सीनो वसीनो आहे ही बलबरनि सां को फिको आहे को साओ आहे को चिश्ती बि हिस्सी आहे को कादरी सुहरवर्दी आहे को नक्शबंदिया शाज़लिया ये सभई मदीने वारे आका जा गुलाम आहिनि पर जेसी तकवा पैदा न करे तेसी सीने जी शरह न सीने जी शरह किथां ॻाल्हि हली हज़रत अबू बकर सहणे जेला नबी खे फरमायो त जेकी अल्लाह ताला मुंहिंजे सीने में विधो आहे उहो मूं अबू बकर सिद्दीक़ जे सीने में विधो आहे मोहम्मदिया महबूब जे तरफ़ इनायत आहे महबूब जे तरफ़ मेहरबानी आहे आर सिद्दीक़ अकबर जी मदीने वारे जो मके पाकरे शहर में जंहिं घिटीअ में अम्मा ख़दीजत कुबरा जो घर हो नबी साईं शादी करण खां पोइ उन घर में रहंदा हुआ ऐं उन घर बिना नाले तो अबू बकर सोरे जो घर आहे अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जो ज़ाहिरी ॻाल्हि पोइ उथंदे वेहंदे गॾु कांसर मुंहिंजे आका ऐं नामदार जी ईज़ान जो प्रोग्राम ठाहियो आहे हबीब करीम खे हमलो था कर हज़रत अबू बकर सिद्दीक़ विच में काहे थियो आहे हबीब करीम खे छा था पोइ लॻा महबूब जे परवाने खे एतिरो मारियो जो पूरी जान सुॼी वई आहे छोटे मार खाधई ॻाल्हाए नबी पंहिंजे मोहब्बत में वॾी आवाज़ सां ॻाल्हाए आवाज़ सां ॻाल्हाए नबी पंहिंजे सॼी जान सुॼी वई आहे मां त खणी घर में आया रखियो आहे घर में अमर वेचारी परेशान हाल आहे हैरान आहे बच्चो ॻाल्हाए कुझु खाए पिए त भलो आहे सिद्दीक़ सोने के अखियुनि ते सोज आहे ज़ुबान पाक बंदि लॻी पई आहे काफ़ी टाइम खां पोइ थोरी ज़ुबान मचई आहे अम्मा मथां ते बीठी आहे ऐं सिद्दीक़ छा खाईंदे अम्मा छा छो न खपे ॿुधाए त जल्दी पर हबीब कहिड़े हाल में नबी कहिड़े हाल में आहे सिद्दीक़ अकबर जी अम्मा खे चइबा
वरी वो न कहेगा नाला तो वरी मता मारी नहीं, वरी मता ईज़ा नहीं, वरी मता तकलीफ होने नहीं। हमें तो मां रखा जल्दी बोलना, घबरा बोलना, तो मुझी बाल दहाई अमराही ये कहीं थी कमा बची पवा तो मेहरबानी कर मुझे महबूब जी पतो करे या जहाँ तक करे या जितने मुझे आता है तो माता जब सोए दे हला अपन तो मुद्दना हाल में हलते अम्मा मुझी दवा दी दारा ही कर रखा अम्मर बेचारी कैसी बड़ा कितने जा गया हजरत अमीर उमर जी भेना वो आमुआ को मुसलमान महबूब जे मोहब्बत वारिया उन खरानी पुछिया सिद्दीक़ बदी वालदा हजरत बीबी सलमा पान अचे थी पई अमीर उमर से भेड़ मत अभी उदा महबूब करीम के छया मुझे अबू बकर मोकला मुझे बच्चे मुझे मामा में नसीबी मां हतमा गद्दी थी हला मता को पे का पर जे तफा पुछना आई ही मुझे आका के हमले करा देला मां तो सा गद्दी थी हला अबू बकर सिद्दीक़ ने मत होनाइया निहारे समूहते सो जा सिद्दीक़ नबी पाक से मिलने मैं तो हा तवज्जो रे मुझो सिद्दीक़ अस्तहरी मिलने जो साथ आयो तरीको रात काफी गुजरिया चाहे तो अम्मा सलमा साहब सिद्दीक़ जे वार जो नालो सलमा अम्मा जी बाबा जे करे लगे हूंदे मूंखे गोली में खयो ही तुझे बच्चो हो खाओ अॼु मां तुंहिंजे खणा खां डरो हां पर हलण जी ताक़त न आहे भॼण जी ताक़त न आहे आए तो चरण ही दर्दा जॾहिं हद ई कान्हींदा मुंहिंजी अमर मुंहिंजी दिलि थी करे त मां तुंहिंजे कुल्हे ते पंहिंजी बाह रखां टेक कयां अबू बकर सिद्दीक़ जी तुंहिंजे कुल्हे ते टेक हुजे आस्ते आस्ते सरंदो हलां रहंदो हलां कंदो हलां मन हली मदीने वारे जो दीदार कयां अमीर उमर जी भेण अॻियां थी पई सिद्दीक़ पंहिंजे अमर जे कुल्हे ते टेक करे रवानो काॾे पियो वञे काॾा काॾे पियो वञे अमर जैसे अबाका देखो हरी एक आश के रसूल इन जाए से तरजमानी किया सिद्दीक़ अकबर समय तो मकाने सोया कहने सोया पीर सोया खुद सोया और तो फिर बुलाया है आकाली सर पर उनसे कदमों में हम जा रहे मदीने वाले जी घोड़ा फिर बुलाया है आका ने दर पर उनके कदमों में हम जा रहे हैं अपने अश्कों का तोहफा सजा कर सुने शाहे उमम जा रहे हैं रहंदो बि वञे पियो फिरंदो बि वञे पियो मदीने वारे जा गोड़ ॻाईंदो बि वञे पियो हो गए मेरे बा मेरे आका फिर मुयस्सर हुआ है मौका रूबरू जाके उनको सुनाने अपनी रूदा से हम जा रहे हैं जाके उनको सुनाने अपनी रूदा दे गम जा रहे हैं आस्ते रहंदो तो वञे हलंदो तो सरकार मदीना ने जो हबीब जे दरबार में आयो सरकार जे साम्हूं आयो जैसे तेरी महबूब खुदा पर मोहब्बत वो हाथ बना है हक खाए न मारो ना है जुल्म करण वारो ना है सिद्दीक़ मुझे आका जे हदीस के मर गयो साईं फरमाईंदा त नबी जो वरतो छा आहे इल्म ॾाढा चाहे
नबी जो वरसो इल्म अल्लाह ताला के नबी हजरत दाऊद अलैहिस्सलाम के अल्लाह ताला उम्मी पुत्र अता फरमाया है और देख जो वरसो बयान हुआ और वरसो हजरत सुलेमान जो बयान हुआ और वारस हजरत सुलेमान हुआ अल्लाह के कुरान उनके वारस करा देनो जो तो वो मिलकत जो न पर अल्लाह के प्यारे पैगंबर हजरत दाऊद जे इल्म जो वारस है उन जे रूहानियत जो वारस आलिम नबीयन जा बड़े आवाज नढ़ार आलिम नबीयन जा वारसन हजरत बुलबुल सिंध सिंध जो नार यार सिंध जो बड़े आवाज नढ़ार सिंध जो सिंध सगवारी जैसे भिट्ट घड़ी भिट्ट के दरन दे ही दुआ मैं तो साईं सदाई गरी मथे सिद्ध सकार भाषा सावा बेटाई साहब अजीब साईं सदाई गरी मथे सिद्ध सकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी मुझा साईं बुलबुल सिंध रहमतुल्लाह ताला अलैह पूरी प्यारा आलम हा आशिक रसूल आलम हा बेतकब्बर आलम हा मुतवाज़ि आलम हा ए साईं तबीयत वारा आलम हा जेके नंढे में नंढे तालिब इल्म खे मिलंदा हा त प्यार सां वॾे खे मिलंदा हा त प्यार सां ॿुढे खे मिलंदा हा त प्यार सां जवान खे मिलंदा हा त प्यार सां ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी पई कॾहिं असां बुलबुल सिंध खे बिना मुश्किल जे मुश्किल न ॾिठो जॾहिं मिलंदा हा त दिल छरी केरु वांदो आहे कोन अची हा तूं कोन अची सघे हा को ॿियो पर ही बुलबुल सिंध जे रूह जी कशिश आहे हुन मरहूम जो जार फैलाए अल्लाह हुन जा प्यारा भाकुर पातल माण्हुनि खे जेके ॾिसण वारा न आहिनि दिलि सां लहण वारा न आहिनि जंहिं बुज़ुर्ग खे मिले तंहिंजे हथ खे चुमियूं ॾे जंहिं अल्लाह वारे खे मिले तंहिंखां दुआऊं घुरे जीअं दुनिया में संदसि नालो थींदा ख़ुदा जी ज़ात ॼाणे किन मज़ार मेरे बुलबुल सिंध ज़िंदा सरकारी दोस्त खुदा मदीन नसीब करे आमीन जिते मुझे आका नामदार जो गुंबद खिदरा जितना फैज़ बंद हुआ एक आज का बयान फरमायो तो मैं तो सीनाए हस्ती रोशन रोशन का कशा है जगमग जगमग शाहे मदीना तेरी जिया पे सारा जहां है जगमग जगमग शाहे मदीना सब होता है जो पैसा सब होता ही जो राजा सब किसानों जो पैसा मदीने वाले जो फैज़ा आका प्यारे जो फैज़ा महबूब हलारे जो फैज़ा यतीम जी यार जो फैज़ा अड़ियन जी आधार जो फैज़ा गरीब जे हमखार जो फैज़ा जेदे निहार तेरे मुझे मदीने वाले साईं जो फैज़ा सीने हस्ती रोशन रोशन का कशा है जगमग जगमग शाहे मदीना तेरी दिया से सारा जहां है जगमग जगमग सिज में नूरा चंद्र में नूरा तारन में नूरा बुजुर्गन जे सीनन में नूरा वलियन जे सीनन में नूरा उलमा जे सीने में इल्म जो नूरा जेदे निहार तेरे नूरा ये सब फैज़ हुजूर सब मुझे आका जो फैज़ा मदीने वाले जो फैज़ा हज़रत क़िबला बुलबुल सिंध मदीने करी जा मुहाजिर रिश्तेदार मदीने में रहंदा आहिनि
हाजी साहब जो मेहरबान आहे वॾो आहे हाजी अब्दुल अली साहब ॿुधाए थो त हिकु दफ़े राति जो सुबुह जो मां मदीने तई बजे हर में हाज़िर निकितुसि ॾिसां पियो त हिकु शख़्स आहे जंहिंखे मुंहुं वेझो थियो आहे अखियुनि में पाणी आहे पेर में जुती कान्हे मदीने जे भितीअ में घुमे पियो मां सोचियो त कई माण्हू अचनि था ऐं आलम सबूर आबूर सबूर अटिन जा बचनि था भला रहनि त यार ही केरु आहे जो सुबुह जो बि पेर उघारा मंझंदि जो बि पेर उघारा सर्दी में पेर उघारा गर्मी में पेर उघारा ही मदीने तैयबा में जुती पाए को नथो हर मदे अचे त पेर उघारा पर जेकर मां किथे बीठा तरह में पेर उघारा वाह सैयद भिटाई वाह सोना शादा हमें तो चंदा पेरन में विदत 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 अरे मुन्ना शर्म न सोची आए सो अखियुनि ते अंध जी पट्टी जड़ी थई का लज्ज न रही थी खुदा जो कसम किताब पढ़ी ॾिठो मुहद्दिस सनाए ॾिठो मुफस्सिर जी दावा करी ॾिठो पढ़ी नथो ॾिसी बेखूब हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जेको फिक़्ह जो इमाम आहे जेको वॾो ताबेन में आहे जेको मुहम्मद आका जो आशिक़ आहे उनजी सरान हयात में अल्लामा जलालुद्दीन सुयूती तनवीर अल हवालिक जे मुक़दमे में लिखे थो मुवत्ता जे शरह में त हज़रत इमाम मालिक फरमाईंदा था मां बिक्तु लैलतन इल्ला वरअयत रसूल अल्लाह हमें तो का रात मां न सुतो हां जंहिं रात में मूं सोणे मुहम्मद जो दीदार न कयो इहे बि आलिम आहिनि जेके अखियूं बंदि कंदा त दिलबर जो दीदार कंदा मदीने तैयबा में सरकार जे बस्ती में हले जुती न पाए मदीने पाक जे भितियुनि में हले त विच सां न हले त मतिलबु महबूब जे रखियल पेर ते मुंहिंजो पेर अची वञे पेशाब पायखानो बग़ैर उज़र जे मदीने जे शहर में न करे मदीने जे शहर में मूंखे न कहिड़ी हदीस में आहे त पेशाब उते न कयो कहिड़ी आयत में आहे त पेशाब उते न कयो कहिड़ी सहाबी जो आहे त पेशाब न कयो क़ुरान पाक जी आयत कान्हे का हदीस पाक कान्हे का इमाम मालिक जो इश्क जी तकाज़ा आहे मुहम्मद घोट सां रूहानी राबत जी तकाज़ा आहे मदीने वारे सां ताल्लुक़ आहे उनजे इश्क जी ख़ासियत आहे त मां हिते अदब सां रहां मुहबत सां रहां मदीने में साड़ी ते सार नथो थिए पेर उघाड़ा करे थो हले उनजी बरकत आहे जो सुने थो त मुस्तफ़ा जो दीदार हर ॻाल्हि में इज़त हर ॻाल्हि में शिरक हर ॻाल्हि में फलाणो हर ॻाल्हि में हीअ हर ॻाल्हि में हीअ जे तोखे को खुंडाए थो त पोइ छितो थी थो पई मां तीर बहियां मां फलाणो बहियां मां बबुर बहियां मां ॿेर बहियां मां कंडो बहियां मां किरड़ बहियां मां फलाणो बहियां पर जेकॾहिं ॿियो को अल्लाह जो वली आहे त पोइ गिला कंदे ज़बान पटे ॿाहिरि कढी गई मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम जो अदब कर मुस्तफ़ा जे परवाननि जो अदब कर खुदा वारनि जो अदब कर अल्लाह हज़ारनि जी गिला न कर तूं पढ़ियल नाही त अंधात त मां तोखे पढ़ायां हदीसूं पढ़ क़ुरान जा तफ़सीर पढ़ मुहद्दिस जी तशरीफ़ पढ़ खुदा जे हबीब जो मक़ाम पढ़ त छा तकबीर मदीने वारे जा परवाना उहे मंज़र रियाज वॾे समय तो कंदाम पेरनि में तोरे लख लगन अमर अंगूठी न बचे छिपूं पेर छिलनि कभी बूंदे ना होतियनि जुती दात न पाया इश्क जी तकाज़ा आहे मोहब्बत की तकाज़ा है मोहब्बत छा थी करे आला हज़रत अजीबुल बरकत का कुछ मैं तो हरम की ज़मीन और यही ज़मीन है ताजा ॻाल्हि है दुनिया जे सदर जो महल न ज़िया जो बंगलो न जूड़े जी महलात न गवर्नर जी के आयत भी ऑफिस न पर हरमैन शरीफ है हरम की ज़मीन और
कदम रख के चलना। मदीने में तो हली तुझा पैर लायक है जो खोड़ी, तुझे कदम में कुवत आजा रखी छाकर हरम की जमीन और कदम रख के चलना। अरे सरकमो क्या है वो जाने वाले, है वलीला आला हजरत इसके रसूल आला हजरत जो वफात करे बरेली हिंदुस्तान में दिमश्क जो वली फरमा दो तो उन्हें तारीख से मजहब जो मां रंग में ॾिठो आहे त मुंहिंजो सुहिणो नथी पंहिंजी गुंबद ख़िदरा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या खलील अल्लाह या नूर मिन नूरिल्लाह दिल बरज कहते निगाहे करम हमेशा मुझे इश्क रहमत अदा करो। जो रूह दहत हिंदुस्तान का परवान तो करे मुझे सलामत थो अचे जंहिं गली गली कूचे कूचे मुझे इश्क जो पैगाम पहुचायो हुआ मां उनखे रहमती निगाह करण लॻी। हमें सत्तू जिंदा है वलीला कसम खुदा जो नबी कहीं को जिंदा नबी सलातो है तू जिंदा है वलीला, तू जिंदा है वलीला मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले। गुलहगारा उम्मती एबल में भरियल आहियो इब्राहिम दरखास्त मंजूर फरमा कहली मुझे डर है आका मुझे साथ लो ले लो। अबा मां तोखां पुछां विश्वास करो जेकॾहिं तव्हां मामू वॾा को वरी डीसी साहब सां गॾु कार में वेठल आहे त हुनखे एसी साहब कुझु चवंदो एसपी साहब जे जीप में वेठल आहे त सूबेदार साहब हुनखे चवंदो ॾाढा ॻाल्हा पर जेको मदीने वारे जे रहमत जे भाकुर में आहे हुनखे केरु चई सघंदो जैसा मुझे डर है आका मुझे साथ ले लो रस्ते में जा बजा खाने वाले। जो खानो कब्र जो खानो जान जो खानो पथरा जो खानो नीजान जो खानो जेको दिल भर के में होगा तो मुख्य सिपाही की परवाह कावे खुदा जे कृष्ण की परवाह कावे जंहिंजो रब आहे जो सभ आहे जंहिंसां मदीने वारो गदा मुझे आका इनामदार मदरी ताजदार यतीम जे यार गरीब जे गमखार जे शहर में तेरा उघारा आश्करी अजीब ज़ात आश्करी अजीब तबीयत आश्करी इश्क अजीब उन्हनि जो मक़सूदी महबूब हबीब वो चवंदा हिकु रणो राती ॿुधाए मां ॾिठो हीउ केरु आहे जेको मदीने जे शहर में हले पियो घुमे पियो पेरा उघारा हल फर्श रोड गरम थी वेंदो आहे ॾिसी आयो पाण इहो अलाह छा आहे पतो हले मैं तो मां वेठो आयो आहियां मां चयो सलाम अलैकुम वालेकुम सलाम निहारियो सम्झ में त आहे सिंधी जो मां साईं केरु आहियो भला मूं हथों कपिड़ो त परे कयो कपिड़ो जो परे करे त बुलबुले सिंधा इबला कादी दोस्त मोहम्मद रहमत अल्लाह ये मां के मां साईं तव्हां कादी दोस्त मोहम्मद आहियो न जीअं तव्हां मोहम्मद जे दोस्ती जी दावा कई त रब निभाइण जी तौफ़ीक़ ॾींदो अखियुनि मां ॻोढ़ा वही जा महबूब जे परवाने खे अदब आहे महबूब जे परवाने खे इश्क आहे महबूब जे परवाने खे मुहबत आहे ऐं जेको मुहबत सां मदीने ॾींदो आहे खुदा जो कसम आहे झोलियूं भरे ईंदो आहे झोलियूं भरे ईंदो आहे छो त ॾींदो रब आहे
अला केरु ॾींदो आहे वॾींदो वॾींदो रब हिम्मती रब हिम्मती ये है काफिल देता वो है दिलाते ये है दो क्या पिलण जा पुट शिरक न आहे मदीने वारे जी हदीस आहे सही बुखारी में लिखी पई आहे साईं फरमाईं था अल्लाह यूती रब ॾींदो आहे मां वॾींदो आहे बुखारी में मिशकात किताब इल्म में आहे पर इल्म जी ॻाल्हि किताबुल किना वल अस्मा अल्लामा दोलाबी रहमतुल्लाह अलैह अल्लाह यर्ज़ुक़ु व अना अक़सम रिज़्क़ पे रब ॾींदो आहे मां मोहम्मद वॾींदो आहे थोरी इल्म जी ॻाल्हि कई आहे थोरी इल्म जी ॻाल्हि कई आहे मां त इल्म बि हुज़ूर वॾींदो आहे रिज़्क़ बि हुज़ूर वॾींदो आहे पत्ता बि हुज़ूर वॾींदो आहे खज़ाना बि हुज़ूर वॾींदो आहे जन्नत जूं टिकेटूं मदीने वारो वॾींदो आहे जो कुझु मिलंदो आहे ॾींदो रब आहे वॾींदो मदीने हिकिड़ो किताब पढ़ियो ॾेढ फुटे पूरो सही हथ फसी जो आहे सब हदीसूं पढ़ बुखारी में आहे उलमा वेठा आहिनि बुखारी में सब हदीसूं बंदि न आहिनि मुस्लिम में सब बंदि न आहिनि नसई में सब बंदि न आहिनि तिरमिज़ी में सब बंदि न आहिनि मुवत्ता में सब बंदि न आहिनि इब्न माजा में सब बंदि न आहिनि मुंहिंजे मदीने वारे आका जूं 3 लख सही हदीसूं हिकु इमाम बुखारी ते यादि वो बुखारी का शरह पर अल्लामा बदरुद्दीन आयनी उम्दतुल कारी में इब्ने हजर फतहुल बारी में अनवर शाह कश्मीरी फैजुल बारी में अल्लामा नूरुल हसन तहसीरुल कारी में अल्लामा करमानी शरह बुखारी में ये सब उलमा लिखन राजा इमाम बुखारी के 3 लख सही हदीस हदीसों जाओ बुजुर्ग जमन मलक को ठीक वरी अखियूं ख़राब थी वयूं अमन रोए पई मां बुखारी जी मुंहिंजा मोला मूंखे पुट त ॾिनो अथई पर अखियूं ख़राब साहिब राति जो अमर खे हज़रत इब्राहिम दीदार दीदार कर हज़रत अम्मा तूं घबराए तुंहिंजे बच्चे जे मथां रहमत हथ घुमाया हज़रत इब्राहिम हथ घुमायो आहे अखियूं रोशन थी वयूं आहिनि वसीलो अल्लाह सॼे नबीअनि जो आहे ॾींदो रब आहे वॾींदो ताज़ा ॻाल्हाए ये है कासिम देता वो है दिलाते ये है दिलाते ये नदी का वो है वो चाहे हर परे थी वने दिलाते ये है माना नबी हाजिर बा नाज़िर बा हाजिर बा हाजिर बा ये कैसे हो सकता है मदीने में सुना है रहते हैं आका बदत मदीने में अरे गलत है रहते हैं वो आशिकों के सीने में तनवीरुल हवालिक जिल्द पहलू मुकदमे में अम्मान सयूती रहमतुल्लाह लिखे तो हज़रत जिब्राइल अमीन सिदरतुल मुंतहा की जाया जेकर नबी ने वही खणी ईंदो आहे पैगंबर जी ख़िदमत में पहुचंदो आहे त सिदरतुल मुंतहा ते बि हूंदो आहे नबी वटि बि हूंदो आहे मां अर्ज़ कर जिब्रील खादिम मुस्तफ़ा मखदूम जिब्रील गुलाम मुस्तफ़ा आका है जिब्रील सिदरतुल मुंतहा ते आहे नबीयन वटि बि आहे त मुस्तफ़ा मदीने में बि आहे तो पूरी कायनात शेराना हजरत ये है कासिम देता वो है
ठंडा ठंडा कदुर कजे न महूर जो कदुर कजे पीअ जो ठंडा ठंडा मीठा मीठा पीते हम हैं पिलाते ये हैं ठंडा ठंडा मीठा मीठा पीते हम हैं पिलाते ये हैं इन्ना आतई ना करी कौसर सारी कसरत पाते ये है मुझे आका जो फैजा मदीने वाले जो फैजा हजरत अल्लामा किबला कारी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह तआला अलैहि जरा मुअर्रिख कयो तो महबूब जो आशिक जीरा दादा ने आशिक बड़े आवा कंगल आशिक हुन जो रूह के दर्जो मिले खुशबू खिले पियो अल्लामा इब्ने कय्यिम तवज्जो दे ॿुधो जट की ॻाल्हि न कबी अल्लाह जे फज़लो करम सां ॾिसी वाइसी किताब वठी पोइ ॻाल्हि कबी अल्लामा इब्ने कय्यिम किताब रूह में लिखे थो तो मय्यत जेको मरी थो वञे भली केॾो बि गुनहगार आहे बदकार आहे बेकार आहे पुछड़ो आहे पर हू पंहिंजे क़ब्र सां ताल्लुक़ रखे थो एतिरो ताल्लुक़ थो रखे जो जेकर ॿाहिरि माण्हू उन क़ब्र जे मथां वञे थो अस्सलाम चए थो त क़ब्र वारो सलाम ॿुधे थो जवाब ॾे थो जे वाक़िफ़ आहे त ॿाहिरि खे सुञाणे थो ॿाहिरि खे सुञाणे थो एतिरे क़दुर इब्ने कय्यिम लिखियो आहे तहज़ीबुल आसार किताब जो नालो बादशाह फहद खपाए फौज वारे बादशाह हाणे छपियो आहे तहज़ीबुल आसार उन जा वजूद वजूद में आया मूं वटि ॿई मौजूद हिन दफ़े मां मूंखे साॻ मची आयो उन्होंने लिखे तो तहज़ीबुल आसार में तो मय्यत ॿुधे थो मय्यत ॾिसे थो मय्यत ॿाहिरि खे सुञाणे थो पर जेकॾहिं को माण्हू पोइ मरी थो वञे तो मय्यतुनि पोइ अचण वारे खां पुछे थो मुंहिंजा मित्र ख़ुशि लफ़्ज़ किताब जा न निकिरंदे मुला गॾु भरींदुसि लिखे थो हत्ता इन रजुल लयसअलु अन इमरातिही हल तज़व्वजत अम ला एतिरे क़दुर जो मर्द पुछे थो त भला मुंहिंजे घर वारी ॿियो मुड़ुसु कयो आहे या न मरीजा मिट्टी थिया ख़तम थी आहे अरे मिट्टी थिया त अज़ाब कंहिंजे लाइ मिट्टी थिया त जन्नत कंहिंजे लाइ मिट्टी थिया त साफ़ जवाब कंहिंजे लाइ मिट्टी कोन थो थिए रूह जो ताल्लुक़ रहे थो अल्लाह जा मलाक अचनि था पंहिंजे क़ब्र में उथी वेही थो रहे अल्लाह जा अहिड़ा बि प्यारा गुज़रिया आहिनि जेके क़ब्र में पंहिंजे दिलि खे रिझाइण लाइ अल्लाह जी इबादत कंदा रहंदा मोकिलिया ॾिसो था न भाउ तपेदार जे रसीद जो बुक बची वियो हिनखे ॾिसबो पर पंहिंजे मौज़ूअ खे न बचड़ा पंहिंजे मौज़ूअ खे न छॾिबो हज़रत किबला कारी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जे रूह खे दवा सलाह पहुचंदो पंहिंजो समाज खे भाकुर पवंदो असांखे पेशा जे चुनियूं रही कंदो बाबा असांखे वधाईंदो दिलि माण्हू ख़ुशाद दिलि माण्हू कॾहिं मुंहं में गुंज न पए ॿिया मोली छो आया एतिरा मुला दिलि छो जा ईअं खीर ते दिलि ख़ुशि करे छॾींदो खाओ मय्यत जेको आहे त ॿाहिरि खे सुञाणे थो ॻाल्हि तबलीगी जमायत वारी ख़तर ॾाढा ॻाल्हायो ते उस्तरा पीठ ते बिस्तरा सदाई कतार जो दॿो कुल्हे ते कंध ते बिस्तरो रखंदो आहे जाॻो पिया ॾाढा ॻाल्हायो भलो सर इन्हनि कारनि जे किताबनि खे पढ़बो
त कई अहिड़ियूं ॻाल्हियूं मिलनि थियूं जेके सुन्नत जमात जे मज़हब जो दलील आहे। सुन्नत जमात जे मज़हब जो दलील आहिनि। इन तबलीगी जमात वारे मौलवी ज़करिया कांधरवी जेको तबलीगी निसाब लिखियो आहे इन में ही रिवायत मौजूद आहे। हिकिड़ो मशहूर ताबई आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साबित। छा नालो? नालो साबित आहे। जेको नालो साबित बंगलो कंडो खान लीमो खान कहिड़ो खान बड़ो खान हूंदो आहे ॿुधो साबित नालो आहे। गुनान जे शहर जो आहे। मशहूर मुहद्दिस आहे। ताबई आहे जंहिं 35 साल अल्लाह जे ख़ौफ़ खां अख सां ॻोल्हो न सुकायो। अख जो नूर न ख़राब थी वञे, निगाह न ख़राब थी वञे, एतिरो छा जेला तारो पर फरमाईंदा जे मां रोयां थो त मुंहिंजे रोअण में भलाई आहे। जे रोंदे रोंदे ख़ुदा जे ख़ौफ़ खां मुंहिंजी अखि ख़राब थिए या ख़राब न आहे जन्नत जो सवाब मिलंदो। तोखां असां खां ॻोल्हो नथो वठे। असां तोखे अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में नथो थिए। असां तव्हांखे डपु नथो थिए। इहे ख़ुदा ताला जी ज़ात बरकात महिरबानी करे जो असांजे दिलि में रिकत पैदा थिए, नरमी पैदा थिए ऐं मालिक जी मुहबत हबीब जो अदब पैदा थिए। साबित गुनानी रहमतुल्लाह अलैह वफ़ात कई। तवज्जो ॾेई ॿुधियो आहे। आलिम मुहद्दिस ख़ुदा जो प्यारो आहे। वफ़ात करण खां पोइ साईं दोस्त मोहम्मद पीर बुजुर्ग आलिम सैयद ख़बर आया हज़रत सुल्तान आरफीन सुल्तान बाहू सजो रहमतुल्लाह बाहू माना ख़ुदा सां गॾु कंहिं सां गॾु वॾे आवाज़ सां ॻाल्हाए माना मैं जे माना में गॾु हू ज़मीर अल्लाह ॾे वरी अल्लाह सां गॾु उहो सुल्तान हमें तो बिस्मिल्लाह है इसम अल्लाह दा ऐ भी कहना भारा हदूं बेहद दुरूद नबी ते जिस दाएदा पसारा नाल शफात सहरे नबी दे छुटती आलम सारा मैं कुर्बान तिना ते हजरत बाहू तिना दिखा नबी सुहारा। सुन्नत जमात जी तरहीब बिस्मिल्लाह इस्म अला दाई अल्लाह जे शान अदुम बेहद दुरूद नबी के महवल निशान वरी नाल शफाअत सोहे नबी जे अक़ीदे सुन्नत जमात शफाअत जो बयान वरी सहाबा का कुर्बान ही शियन जे रद जो बयान वहाब जे रद जो बयान जेको वली खुदा जो आहे सो सुन्नी आहे जेको वली खुदा जो आहे सो अक़ीदे सुन्नत जमात आहे जेको सुन्नी न आहे वली थी नथो हिते आया किबला नया साईं हिते आया कई साईं पेशा जा मुरीद हिते आया कई आलिम सगोरा आया मुंहिंजो रबत हार जो आहे मुंहिंजा मिठड़ा अल्लाह के अल्लाह कारी दोस्त मोहम्मद जे सारिया जे उठ में निस्बत आहे जिते आलिम ईंदो आहे आलिम ईंदा आहिनि वो वॾेरो फ़र्क़ु हूंदो आहे वॾेरा ईंदा आहिनि लीडर वणंदो आहे लीडर ईंदा आहिनि ही साबित गुनानी मुहद्दिस आहे इन टी जनाज़े में मुहद्दिस अदर मुहद्दिस आया जिनखे लखे हदीसूं लॻी जो यादि उतराइणो आहे कफन ढकाए वियो आहे जिस्म खे खणी कब्रिस्तान में पहुतान जन लहद में था लाहीन त लाश खे लहण वारा बि आलिम आहिनि अंदरि लहद में रखण वारा बि आलिम आहिनि जन लहद में रखनि था त ऐं सिरूं लहद जूं ॾियनि था त हे कचियूं सिरूं ॾेई आख़िरी जेको माण्हू मथे चढ़ण वारो थियो आहे उन में हारियो त ॿ सिरूं लहद जूं वरी किरी पयूं आहिनि एतिरे ई आहे हे सिरूं छोकिरियूं हेठि लही हीअं जो निमरी निहारे त दाह थो करे
ओ जनाज़े वारो, ओ मित्र माइटो दोस्तो हेॾे अचो। बाबा वरी छा आहे जो सोचे निहारियो ख़ुदा जो कसम मां ॾिसां पियो त साबित बनानी मुहद्दिस पंहिंजे क़बर में उथी बीही नमाज़ जी नियत पियो करे। अलाह त सही सुन्नी जमात वारा चवंदा तव्हांजा किताब लिखियो आहे, तव्हांजे मौलवी लिखियो आहे, तव्हांजे मुहद्दिस लिखियो आहे, और जबल मसालिक जे मुसन्निफ़ लिखियो आहे, मिशकात जे हथ मथां हथ लिखण वारा लिखियो आहे। जेकॾहिं इहो मय्यत क़बर में जेरो आहे, इहो पंहिंजे क़बर में निमाज़ थो पढ़े त मुंहिंजो मिठा पीर किथो तीर जेरो न आहे जेरो त लिखण जे छा लिखी छो नथो सतवारी भरिजे ते तुंहिंजो लिखणु सही आहे, तुंहिंजो कलम आहे त हक़ आहे, सुन्नी लिखे त तोखे शक आहे, पर तोखे निभागा लूसण जो नक तूं मदीने वारे जो आशिक़ थी, तूं लिखी थो त जाइज़ आहे, सुन्नी लिखे त नाजाइज़ आहे, शिरक आहे। हिन केसर मूं वटि पई आहे चादरुनि सां वेठी चादरुनि सां वेठी अरे बुढ़ी मर कुरान पढ़ी आहे लफ़्ज़ी न कढी आहे। नबी जी ज़ात बरका जो सदमा या अय्युहल मुज़म्मिल चादर ढकील हबीब या अय्युहल मुद्दस्सिर चादर ढकील हबीब। नबी के खदीजत कुबरा जे घर में आरामी हल मथा चादर कया उसे तो जिब्रील कुरान खणी वञे अभी महफूज़ पठो नालो न था चादर में चादर में जबर हबीब वो चादर में मुझे मदीने वाले साईं सुन्नत टीवी घुरे तो मुल्क गट्टी पाची थी वञे तीसरी आप जे वक्त सगाल पिंडे भली रखे आओ तंहिंजे करे सोचे कजां असां अदल खपे इंसाफ़ खपे। सहाबी 4 शादियूं कयूं आहिनि, 4 ई वॾनि घराणनि मां, 4 ई बीबियूं जो अचे ज़हन में त पंहिंजे बदन खे अतुर हणनि, कपिड़नि खे अतुर हणनि। हर का चाहे त मां पंहिंजे मुड़ुस खे वधीक प्यारी ठाहे, छाजे लाइ पंहिंजे मुड़ुस खे वधीक प्यारी ठाहे, पर जॾहिं घोट खे विहे सहाबी त उन जे बदन जी ख़ुशबू सभिनी खे मारियो, सभिनी जे हारी सभिनी जे हाल। सहाबी खां हिकु दफ़े पुछंदियूं खाइणियूं ॻाल्हि कजे जो अखा जे असर ॾेरो पूरो थी वियो आहे, जेको अतरो वठूं महांगो ख़र्च करे घुरायूं 5 सामान मथां मिलनि त तोखे प्यारियूं बंदियूं हर का पाण खे वधीक पसंदि बनाइणु चाहे। असांजे अतर खे तो जो अतर मारे थो वञे, ॿुधा तूं अतर कहिड़ो लाहींदो आहे, चए त ख़ुदा जो कसम आहे अतर कोन लाहींदो आहे। जेको मां बीमार हो बदन ते ज़ख़्म हा फट थी पिया हा, दवा करण पई थी लॻे, हबीब करीम जी ज़ात बरका जे दरबार में दाख़िल ॾिनल दिलबर कमीस थो नशा रत वही थो पवे पायां थो त इज़रा थो अचे। हबीब न ख़बर कमीस मथे खण, मूं कमीस मथे खईं आहे। रहमत वारे हबीब पंहिंजे ज़ुबान जी लिब
गाड़ी मीटर बुआ लिखे बोला ऊंची ये मत से बोली साबत तो कर जा धपत थी आओ घर आ वडेरा साबत तो कर जा आओ फलाना साबत तो कर जा जरासी में बेल बाबा हूं मरन पर मदीने वाले आका जी लिब हबीब जे मुकद्दस आमर के लगाई उहा आमर इशारों से चंद्र टुकड़ा ये हमें तलसर से जो मोती से तो पत्थर भगा आका इशारों करे तो वन पजे सुरते पैदा करा है नतीजे बुर्दे वाला बोले ईमान शरफुद्दीन बूटी मैं सज्जाद लेदा बस्ती ही अशजार साजिदतन नतीजे सल्लते वन पैदा कराया जात लेदा बस्ती ही अशजार साजिदतन तमशी इलैहि आला ताकिन बिला कदमी सुरते कलाचन वन सज्जा कलाचन वह और मुझे आका नामदार जी वह आला हजरत को जो शान बयान कर महबूब के कमाल के बयान कर और तो चांदी झुकी जाता जिधर उगली उठा के महद में अरे चाय चलता था शाम पर खिलौना नूर का आंगों के लिंबा लगाया उन्हें जख्मी सहाबी जैसे बदल के बीमारी का फट है दवा कहाँ पे लगे उन्हें पंजे रहमत जो हथ घुमाए काला पंजे रहमत जो हथ घुमाया रहमत जो सुकीरा दर्द लहीरा हम खत्म कीरा सहाबी पर तो सतकशीर और हबीब ने बड़ी बरकत मुझे बदल में सुरहान पैदा किया जात पर लगंदा मन न लगा तलहन खुशबूदार खुशबू चाहिए सुन्नता मदीने वाले चादर कजी सुन्नता दादागार कजी सुन्नता बच्चे कजी सुन्नता नबी सोने की हदीसा अल-फिरदौसिल देलमी मुहद्दिस देलमी आने को हबीब फरमाए साहब मुझे आका सुना नबी पाक इन्नल मलाइकत लयशहदूनल जुमअत मुतहम्मिमीन व युसल्लिमून अला अहलिल अमान हत्ता तगीब अश-शम्स कहीं फरमाइंदा तब महबूब सुना दुनिया जो जहारो थींदो आहे रब जा मलाइका मथे ते दुस्तार मदीने मां ज़मीन दाखिल ये राजा लगा वो खे छदी खते मस्जिद वारी पर तकरो छदी मथे पे रख वरी उछरायला छदी पद रही ये पट को सुन्नत मदीने वारे जी शायद मला के पटका बधी था कर ऐ वरी जैसी तई सिंध रहे जैसी पटकन वारन के सलाम का पढ़ सुन्नत रसूला चादर सुन्नत रसूला अत्र सुन्नत रसूला अंदर नहीं निमार पत 70 निमार सा सुन्नत रसूला ओरे जेके सुन्नी मुही अदा कला चादर सा पहने अहीं भा करने तो के दिक्का का नसीब न बने किस्मत के ये खुदा वारा है रब जा प्यारा है जंगे दर के दुनिया झुके थी सलाम थी करे अल्लाह वारा जिंदा आओ गाल पे के साथ तो गुनाह नहीं दिया फयाज दिए बा मुहद्द सरे तो जो है ना इन बच्चों के करीब ईमान अल्लाह दवाई ये हुआ कौन के ईमान ये हजरत सादिक मुहद्दिस बनानी रहमतुल्लाह अलैह बरकातों ने शुरू कया कब्र एडी बड़ी थी भैया एडी कुशादी थी भैया जो जीअं मां त पूरे मोटन गाता अल्लाह कब्र बड़ी करे शरिया इन्होंने मान शुरू कई बोले जन फरमाया बाबा लहद जो सिर मुझे बड़ी ये राज के किताब जरा से हल तो हलो आया हुन जे न्याणी मत सारा जेतिरो हद सॼी न्याणी आहे अम्मा तोखां मिलणो आहे अहवाल वठणो आहे केरु मिलंदो फलाणो मुहद्दिस मिलंदो उन मुहद्दिस जी अछी ॾाढी मुबारक आहे वॾी उमिरि आहे पर अॻियां त परदेदार न्याणी आहे जेसी साईं खे चयो त मां तव्हां सां कीअं मिलां
अॼु जेकॾहिं मां तव्हांजे घर खोले ॾियां त ख़ातून जन्नत खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदुसि। अॼुकल्ह विच में रहो आहे, मथो उघारो आहे, अॻियां हदी बैठी वञे पुठियां ख़ुदा जे मलाइक जी लानत पई वसे। परदो करा मुस्लमान, परदे में रख न ख़बर पवे। या अल्लाह जो क़ुरान थो चवे, नबी सुहिणो थो चवे, मदीने वारो आका थो चवे। कल अख़बार में आयो आहे सदर साहिब चवां औरतुनि खे मुलनि वांगुरु कोन विहारबो। मां चवां सदर साहिब कुर्सी संभालण जी शइ आहे, मुहम्मद जे दीन खे पूछा थो ॼाणे, मुस्तफ़ा जे दीन खे उलमा ॼाणनि था पिया, अल्लाह जे मदीने वारे आका हबीब जा बाप था ॼाणनि। उन्हनि खे ख़बर त सरदो छा थींदो आहे। तूं फतवा न ॾे, तूं वञी पंहिंजे डंडे ते बाग ठही हला। फतवा ॾींदा त मुहम्मद घोट जा तॾे ते हलवा। पर्दो पर्दा पर्दे का साका बाही कान्हे का। इन बेपर्दगी जे करे ज़िना थी हले, इन बेपर्दगी जे करे बुराई थी थिए। पर जे पर्दो न हुजे हा, उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा घर में वेठी आहे, नबी पंहिंजे सहाबी हज़रत अब्दुल्लाह में मक्तूम खे वठी थो अचे। असां बि अखियुनि खां न ॾींदा हुजूर समय था त आयशा पर्दे में थी। मोमिननि जी मां आहे, मोमिननि जी अरे मां खां त पर्दो न हुजे। नबी तो आशा आशा पर्दे में थी। अर्ज़ करे या रसूल अल्लाह हुवा आमा, दिल भर जंहिंखे आयो था सो नाबीना, को नथो ॾिसे पर हू त नाबीना पर तूं त नाबीन कामा। नबी खे पंहिंजे पुट खे छो पर्दो करायो, नबी खे छो पर्दे में ॾेखारियो। पर्दो फर्ज़ आहे, पर्दो ज़रूरी आहे, पर्दो क़ुरान जो हुकुम आहे, नबी जो फरमान आहे, अल्लाह जो दीन आहे। हज़रत हबीब करीम जे प्यारे साबित गुनाह जे न्याणी करायो क़िबला मां दीवार जे हिकिड़े पासे अव्हां ॿिए पासे पुछूं आहे भली पुछो। अम्मा ॾे ख़बर तुंहिंजे बाबे खे असां क़बर में निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे। निमाज़ छाजे लाइ, कहिड़ी बरकत हुई, कहिड़ो अमल हो, जेकी मूंखे बि यादगिरी कान्हे का। एतिरो हो जो मुंहिंजे बाबा दुआ ते घुरी जे कम ॿुधी हुई त या रब्बल आलमीन जन्नत ॾी त तुंहिंजी महिरबानी, हवा खोले ॾी क़बर में त तुंहिंजी महिरबानी, दरी दिल ॾी त तुंहिंजी महिरबानी। पर मोलाए करीम मूंखे निमाज़ प्यारी आहे, मूं ते महिरबानी कजां, मूंखे क़बर में बि निमाज़ जी मोकल ॾिजां। मोकल ॾी उहा त पंहिंजे जाइ ते, पर बानिमाज़ नियत थो करे जेरो आहे मोला आलमी दीन मुहद्दिस उहो ज़िंदहा त मुंहिंजो सोनो बुलबुल रसूल ज़िंदहा अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी महिरबानी थी, कामयाबी थी। उनजे असां सालियाने उर्स में आयासीं ऐं वरी इंशा अल्लाह ताला 22 रजब ते छंछर जी राति लारकाने जे नौजवान साबिल आलम शहीद हज़रत अल्लामा क़िबला मौलाना मुफ्ती मोहम्मद अज़ीज़ुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जो बार होतो मखज़नुल बरकात मदरसे में वगल रोड ते इंशा अल्लाह ताला मां गुलाम बहादुर सिंह ऐं साईं वारनि खे सभिनी खे मोरी साहिब अर्ज़ कंदा आहिनि। सभिनी जा प्रोग्राम थींदा। उन आलम जंहिं नौजवानी में पंहिंजे इश्क़ मोहम्मद जो सबूत ॾिनो आहे, जेको दीन जे तबलीग लाइ वञी रहियो रस्ते में हादसे में शहीद हुआ, रब उनखे बि जन्नत में आला मक़ाम अता कंदो। उनजे उलमा जो क़दुरु करणु, उन्हनि खे यादि करणु, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरणु असां न कंदासीं जो केरु उन में बि अचिजो। अल्लाह जो चवणु क़बूल फरमाए, अलाह जो क़बूल फरमाए। ही दोस्तनि ॾिसियूं आहिनि, इहे ॾिसी वठो ज़रूरु मुंहिंजे आका जुड़ंदा हुआ। इमानत करे अरबी में हिन जी आहे, अरबी ॿोली मदीने वारे जी आहे, उनजी माना उहा कबी जेका मदीने वारनि कई आहे। तर्जुमो उहो कबो जेको मदीने वारा करेगा, तफ़सीर उहो कबो जेको मुफ़सर प्यारा करे।